اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ستا اُتھی جاگ ننڈ نہ کجے ایتری ستا اُتھی جاگ ننڈ نہ کجے ایتری تو جو سانے بھائیوں سو ماجھاں دے جو ماگ سلطانی سہاگ ننڈروں کندے نہ ملے۔ ناظرین عظمت رمضان سحری ٹائم میں ماں آیا اما جو میزبان عاجز رحمت اللہ لاشہری۔ یقیناً اج چوتھی سحری ہے ऐं रमज़ान मुबारक जो पहिरियों अशरो अशर रहमत हली रहियो आहे। अल्लाह ताला जे रहमत जो वस्कार आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही बाबरकत महीनो टिनि हिसनि में टिनि अशरनि में विरहायल आहे, जंहिं जो पहिरियों हिसो पहिरियां 10 ॾींहं पहिरियों ॾहाको जंहिंखे खणी चऊं उहो अल्लाह तबारक व ताला महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे तवसल सां असां अव्हांखे रहमत करे ॾिनो आहे। ऐं उन जो ॿियो ॾहो जेको आहे उहो मग़फ़िरत जो आहे। अल्लाह तबारक व ताला खां मग़फ़िरत तलब करण जे हवाले सां अल्लाह तबारक व ताला असांखे मौक़ियो ॾिनो। ऐं हिन जो आख़िरी अशरो टियों ॾहो जेको आहे उहो आहे जहन्नम जी बाहि खां निजात जो। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां अवां सभिनी खे उन जहन्नम जी बाहि खां महफ़ूज़ फ़रमाए। रब्बुल आलमीन पाण पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फ़रमायो आहे त या अय्युहल्लज़ीन आमनू ऊ अनफुसकुम व अहलीकुम नारा, ए ईमान वारो पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे अहल खे जहन्नम जी बाहि खां बचायो। छो त जहन्नम जो ॿारणु तमामु सख़्तु आहे, पर जहन्नम जे ॿारण जे साम्हूं वरी जॾहिं अल्लाह तबारक व ताला जी ज़ाते करीमी ॾिसूं था ऐं जेको अल्लाह तबारक व ताला असां अव्हांखे महबूब अता फ़रमायो उन महबूब जी हस्ती बि करीम ॾिसूं था। ॿ करीम हुजनि क़ैदी बि हुजऊं इहा ॻाल्हि त कान ठही सघंदी, ओ बाज भरिया रब बाननि ते तुंहिंजी कावड़ कीअं न ठही सघंदी। त यकीनन ॿ करीम आहिनि ऐं उन्हनि जो करम रमज़ान मुबारक जो वरी भरम असां अव्हां जो ज़रूरु महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके पलड़ो भारी थींदो। अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां इबादतुनि रियाज़तुनि ते न पर अल्लाह ताला जे फज़ल सां जीअं लतीफ़ साईं फ़रमायो न त अदुल छुटा आउन कर को फेरो फज़ल जो, त हमेशह इहा तमन्ना रहे, इहा उम्मीद रहे त अल्लाह तबारक व ताला जो फज़ल असां सां गॾु रहे। यकीनन सहरी टाइम में असां अवां सभु रोज़ जे मामूल जीअं अल्लाह ताला जो ज़िक्र कंदा आहियूं, हुज़ूर आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद शरीफ़ जो ज़िक्र थींदो आहे। दुरूद शरीफ़ पढ़णु ख़ासि करे ई मौक़ियो मग़फ़िरत जो आहे, रहमत जो आहे। असीं अल्लाह ताला खे राज़ी बनायूं, रब्बुल आलमीन खां दुआऊं कयूं। सभ खां पहिरीं अव्हांखे ॿुधायां त अॼोके इन सहरी टाइम में असां सां जेके सना ख़्वां मौजूदु आहिनि तमामु बहितरीन नात ख़्वां ऐं मोरो नाहे थोरो अव्हां ॿुधो आहे, पर उन मोरे जो मणियादार बहितरीन सना खां असां सां गॾु आहे नंढड़ो मोहम्मद अम्मार ॿोघियो। उनखां तमामु बहितरीन हिन बाबरकत महीने जी आमद जे हवाले सां नात ॿुधंदासीं। उन सां गॾोगॾु असां वटि कराची खां कही आयल तमामु बहितरीन सना खां हाफ़िज़ मोहम्मद जमील ताहिरी साहिबु गॾु आहिनि। हाफ़िज़ मोहम्मद जमील ताहिरी सां गॾोगॾु शहर हैदराबाद जा तमामु बहितरीन सना खां मोहतरम हसनैन मेमण बि असां सां गॾु आहिनि। सना ख़्वाननि खां सना ख़्वानी ॿुधंदासीं ऐं यकीनन बाबरकत महीने जी अज़मत जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। दिलि चाहे थी त शुरूआति करियूं, बाबरकत महीनो आहे ऐं यकीनन जीअं लतीफ़ साईं फ़रमायो आहे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तो जो साणे भाइयो सो मांझां दे जो माग सुल्तानी सुहाग निंडरूं कंदे न मिले। मोहम्मद अमार असांखे रमज़ान मुबारक जे हवाले सां सुहिणो सहरीअ जो सुठो पल आहे ऐं असांखे बहितरीन अंदाज़ सां मुफ़स्सिर क़ुरान अल्लामा मोहम्मद इदरीस डायरी साहब जो बहितरीन कलाम ॿुधायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बिका
شے گرجے بیکاب شے گرجے سامو اکھڑن جے نبی سائیں جو روزو ہوجے سامو اکھڑن جے نبی سائیں جو روزو ہوجے صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں قرآن تلاوت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں جی پڑھ تو قرآن پڑھو تی سونے سکھی سرور جی پڑھ تو قرآن پڑھو تی سونے سکھی سرور حاصل سعادت کر حاصل سعادت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں سردار جی سنتا پڑھا ہے تراویح ہو سردار جی سنتا پڑھا ہے تراویح ہو اظہار شجاعت کر اظہار شجاعت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں قرآن تلاوت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں ادریس محبت سا ہی مہینوں ملائج تو ادریس محبت سا ہی مہینوں ملائج تو غافل تھی نہ غفلت کر غافل تھی نہ غفلت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں قرآن تلاوت کر رمضان مہینے میں اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں
سبحان اللہ ماشاء اللہ. اٹھ یار عبادت کر رمضان مہینے میں، قرآن تلاوت کر رمضان مہینے میں. ہی ہو اساں جو ثنا خاں محترم ننڈڑو نوجوان محمد عمار بگیو، جائیں مفسر قرآن الحاج علامہ محمد ادریس ڈاہری طاہری بخشی نقشبندی مدد العالی جن جی تمام بہترین رمضان المبارک کے حوالے سے ناسحانہ عظمتن رفعتن رحمتن سے بھرپور نعتیہ کلام بدھایو. سجنو، سحری جو وقت ہے یقیناً ہی وہ پل ہے جڑیں اساں اوہاں مومن مسلمان اللہ تعالی جی رضا واسطے سجاگ تھیا آہیوں. خاص کرے اساں جو مائروں بھینروں نیاڑیوں اساں جا بورچی بھائر ہن پل سحری جو انتظام کن تھا، ان انتظام تحت اللہ تبارک و تعالی انہن کے بھی اجر عطا فرمائیندو. وقت جو ہے ننڈڑی ساہی جو ملوں تھا وقفے کھاں پو. ویلکم بیک ناظرین، حاضر ہوں عظمت رمضان سحری ٹائم میں. ماں جو میزبان عاجز رحمت اللہ اج چوتھی سحری ہے چوتھے روزے کی تیاری کرے رہا آہوں. یقیناً گھرن میں اساں جو مائروں بھینروں ان سحری کے انتظام میں ردل ہوندیوں، اساں جا بورچی بھائر پنجے ان ثواب والے کم میں ردل ہوندا. وہ اللہ تعالی جا پیارا بانڑا جن کے رب کریم گھریو ہے ہن بابرکت مہینے ہن لمحے وہ عبادات جے تیارن میں ہوندا مصروف ہوندا. یقیناً ہی مہینو ہے ہی عبادت جو جیاں اساں جے ان ساہی کھاں پہریں ثنا خان محمد عمار بگھے اساں کے علامہ مفسر قرآن جو تمام بہترین رمضان المبارک کے حوالے سے کلام بدھایو پے، تو ان میں بھی یہ ہی ہدایت کیل ہوئی تو اتھ یار عبادت کر. تو اتھی عبادت کرن جو ہی مہینو ہے اللہ تعالی کے راضی کرن جو مہینو ہے. وہ ذکر ہوجے قلبی ذکر ہوجے یا وری ان سے گڈو گڈ تلاوت کلام مقدس ہوجے، تلاوت کلام پاک جے کرن جے حوالے سے بھی عبادت جو مہینو ہے. اوراد و وظائف مختلف مرحلن میں تھن تھا انہن میں ہی خاص کرے جو موقع ہے ہن پل اسیں قرآن کریم کے جنہیں کھولیوں تھا تو ان قرآن کریم کے کھولن ہتھ لگائن یہ بھی عبادت ہے. ان قرآن کریم جی زیارت کرن یہ بھی عبادت ہے. وری ان کے جنہیں تلاوت کریوں تھا یہ بھی عبادت ہے. مخصوص عبادتوں ہن مہینے میں کیوں ویندیوں آہن. سائی کھاں پو اساں کے جوائن کیو ہے اساں جے محترم مکرم جناب علامہ سائیں محمد طاہر طاہری صاحب جن. سائیں مہربانی روز معمول جیاں اج اساں اوہاں گڈ آہیو. ذکر نکتو ہے عبادتن جو چوتھی سحری ہے. خاص کرے عام ڈہاڑن میں جے عبادتوں نہ کرے سگبیوں آہن نہ کیوں ویندیوں آہن جے کیوں ویندیوں آہن تو وہ گھٹ کیوں ویندیوں آہن. رمضان المبارک میں انہن عبادتن جو اہتمام زیادہ تھیندو ہے. وہ کیڑیوں عبادتوں آہن خصوصاً ہن بابرکت مہینے کے حوالے سے ہی پہریوں اشرو ہلی رہو ہے. رحمت خدا عز و جل جے طرف کا مون فرمایو تو پہریوں اشر و رحمت ہے. ان حوالے سے اساں جی رحمت. الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین والصلاة والسلام علی سید الاشرف الانبیاء والمرسلین وعلی آلہ واصحابہ اجمعین. اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہی اللہ تعالیٰ جو مہمان مہینوں ماہ سیام رمضان الکریم جو اساں جے متھاں اللہ تعالیٰ جی رحمت بخشش عطا کھنی اساں جے متھاں آیو ہے. ہن مبارک مہینے جے آغاز ابتدا ساں ہی عبادت شروع تھی ونے تھی. ان جی ترتیب کچھ اہڑی ریت ہے تو جی 29 شعبان المعظم جو ڈی ختم تھے تو اساں کے حکم آئے تو اساں سب کا پہریوں چنڈ ڈسوں. چنڈ ڈسن وارو جو مرحلو ہے ان جے متھاں مختلف اساں جا دوست مختلف جے احباب مختلف گالیوں کندا رہن تھا. لیکن اج یہ مسئلو واضح کندو ہلاں چنڈ ڈسن ملک میں ان جے ڈسن جے لائے کمیٹی جوڑن علماء کرام کے مقرر کرن یہ ہکڑو دینی مرحلو ہے. اساں کے چنڈ ڈسن جو حکم ڈنو ویو ہے.
प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो सूमू लिरुयतिही, तव्हां रोज़ो रखो चंड ॾिसी। ज़ाहिर आहे इस्लामी इबादात मौक़ूफ़ आहिनि चंड सां। अगरि चंड असां ॾिसंदासीं त असांखे ख़बर पवंदी पहिरीं रमज़ानुल मुबारक आहे या पहिरीं शवालुल मुकरम ईद जो ॾियारो आहे, ऐं अयाम हज बि जेके आहिनि उहे मौक़ूफ़ आहिनि चंड सां। हालांकि ॿिया बि अहिड़ा उलूम आहिनि जंहिंसां इंसान अंदाज़ो लॻाए थो त हिन वक़्तु सिज ऐं चंड ऐं असांजा सयारा सितारा कहिड़ी मंज़िल में मौजूदु आहिनि। उहो इल्म नुजूम आहे, लेकिन दीन ऐं शरीयत असांजे लाइ एतिरी आसानी पैदा कई आहे जो हर माण्हू इल्म नुजूम खां वाक़िफ़ कोन्हे। अल्लाह जे हबीब आसानी कंदे इहो क़ाइदो कुलियो मुक़ररु फ़रमायो त हाणे इल्म नुजूम जी तरफ़ वञण जी ज़रूरत कोन्हे। हर इंसान चाहे पढ़ियल लिखियल हुजे न हुजे, घटि पढ़ियल लिखियल हुजे वधीक पढ़ियल लिखियल हुजे, उनखे खपे त चंड ॾिसे ऐं चंड ॾिसण सां रोज़ो रखे। अच्छा, चंड ॾिसण सां इन मुतालिक़ फ़ुक़हा किराम फ़रमाइनि था, बाज़ फ़ुक़हा जे नज़दीक चंड ॾिसण हर मुसलमान जे मथां वाजिब अलल किफ़ाया आहे। सही। हाणे वाजिब अलल किफ़ाया गोया कि इहा इबादत थी वई। सही। हाणे जीअं तरावीह जी जमात वाजिब अलल किफ़ाया आहे, ईअं ई चंड ॾिसण बि वाजिब अलल किफ़ाया आहे। अगरि पूरी आबादी मां को बि चंड नथो ॾिसे, उन्हनि खे ख़बर नथी पवे त सभई गुनहगार थींदा। लिहाज़ा अच्छा, अल्लामा तहतावी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त ईद रमज़ानुल मुबारक जो चंड जेको ॾिसिजे थो उन सां रोज़ो इंसान जे मथां फ़र्ज़ थिए थो, त लिहाज़ा रमज़ानुल मुबारक जो जेको चंड ॾिसणु आहे इहो फ़र्ज़ जे दर्जे में आहे। लिहाज़ा हर फ़र्ज़ अलल किफ़ाया हर मुसलमान खे खपे त उहो चंड खे ॾिसे। चंड ॾिसण सां उनखे फ़र्ज़ जो या वरी वाजिब अलल किफ़ाया जो सवाबु मिलंदो। ऐं वरी जेको चंड ॾिसे थो, चंड ॾिसण सां ई सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं घुरंदा हुया, अल्लाह ताला जी बारगाह में मुतवजे थींदा हुया। आम ॾींहंनि में जेका दुआ घुरी वेंदी हुई उहा दुआ हूंदी हुई, अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल अम्न वल ईमान वस्सलामति वल इस्लाम रब्बी व रब्बुक अल्लाह। लेकिन रमज़ानुल मुबारक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ही दुआ इरशाद अल्लाह ताला जी बारगाह में घुरंदा हुया, या अल्लाह हिन रमज़ान खे मूं मां सलामती अता फ़रमा ऐं मूंखे इन मां सलामती अता फ़रमा, याने मां बिल्कुलु सही सलामत हिन रमज़ानुल मुबारक में रहां, मुंहिंजी सिहत बिल्कुलु तंदुरुस्त रहे ताकि मां इबादत करे सघां, ऐं मूं मां इनखे सलामत रख, याने मूं मां हिन रमज़ान करीम जी का बेहुरमती का बेअदबी न थी सघे, इनखे इन रमज़ानुल मुबारक खे मूंखां सलामती अता फ़रमा। त जॾहिं इंसान चंड ॾिसे थो, इहे सभई बरकतूं, इहे सभई इबादतूं, इहे सभई नेमतूं उनखे नसीब थियनि थियूं। उनखां पोइ रमज़ानुल मुबारक में सभ खां वॾी में वॾी जेका इबादत आहे उहो रोज़ो आहे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ॿिए मक़ाम ते इरशाद फ़रमायो, फ़मन शहिद मिनकुमुश शहर फलयसुमहु। इन्ही ॿिन्ही आयात मुक़द्दसा मां इहो साबित थियो त रोज़ा असांजे मथां फ़र्ज़ आहिनि। हाणे हिन महीने में सभ खां वॾी में वॾी जेका इबादत आहे उहो रोज़ो रखणु आहे। इन सां गॾोगॾु जेके रोज़े सां मुतसिल जेके शयूं आहिनि, मुतअल्लिक़ात रोज़ा, उहे बि इबादत में शुमार आहिनि। जीअं सहरी आहे, अॼु असां सहरी ट्रांसमिशन में वेठा आहियूं, असांजा ॾिसंदड़ जेके आहिनि उहे सहरी जी तयारियुनि में आहिनि। सहरी जी तयारी ऐं सहरी में हिसो वठणु ऐं सहरी खाइणु इहा बि इबादत में शामिल आहे ऐं एॾी वॾी अज़ीम नेमत आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहिरीन। अल्लाह ऐं उन जा फ़रिश्ता सहरी करण वारनि जे मथां दुरूद यानी रहमतूं मोकिलीनि था। हाणे ॾिसो त केॾी वॾी अज़ीम नेमत आहे ही सहरी, सहरी जी तयारी, सहरी करणु, सहरी जो खाधो खाइणु। ऐं ॿियूं कई हदीसूं आहिनि जंहिंमें प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
सहरी जे मुतालिक़ इरशाद फरमायो। अहिड़े ई नमूने जेका इफ़्तार आहे इहा बि रोज़े सां मुतालिक़ आहे। रोज़ो हूंदो त इहा इफ़्तार थींदी। इफ़्तार बि अल्लाह ताला जी हिकिड़ी वॾी ख़ासि नेमत आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, लिस्साइम फ़रहताने, रोज़ेदार जे लाइ ॿ ख़ुशियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी जॾहिं उञ ऐं बुख काटे। अॼु असां वटि सहूलियतूं आहिनि, अॼु सभु AC बि आहे, थधा पाणी बि आहिनि, फ्रिज बि आहे, बर्फ़ बि आहे, लेकिन यादि कयूं उहो ज़मानो जंहिं ज़माने में इहा का बि थधाइण वारी का टेक्नोलॉजी कोन हुई। उन ज़माने में बुख ऐं उञ ते अरब में ऐं पूरी दुनिया में माण्हू जेके रोज़ा रखंदा हुआ, एतिरी उञ हूंदी हुई जो ज़ुबान सुकी वेंदी हुई। पोइ जॾहिं थधो ऐं मिठो पाणी शाम जो दिले वारो नज़र ईंदो हो, इंसान ढुक भरंदो हो त उनखे ख़ुशी हासिल थींदी हुई। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हिकिड़ी ख़ुशी अल्लाह फरमायो, हिकिड़ी ख़ुशी उन वक़्तु ऐं ॿी ख़ुशी जॾहिं रोज़ेदार खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो बग़ैर पर्दे जे दीदार जन्नत में नसीब थींदो, ॿी ख़ुशी उनखे उन वक़्तु हासिल थींदी। सहरी बि इबादत, इफ़्तार बि इबादत, रोज़ो बि इबादत, चंड ॾिसण बि इबादत। वरी राति जो जेको तरावीह में असां बीहूं था, उहा तरावीह बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रमज़ानुल मुबारक सां मुतालिक़ आहे, रमज़ानुल मुबारक में हूंदी आहे। त इहा तरावीह अदा करण बि इबादत आहे। ऐं जेको तरावीह में बीहे थो उनखे क़यामुल लैल जो सवाबु मिले थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, जंहिं माहे सियाम में क़याम कयो, बीठो बीही अल्लाह ताला जी इबादत कई तलब सवाब जी नीयत सां, अल्लाह ताला उन जा पोयां गुनाह मुआफ़ फरमाईंदो। ही गोया कि तरावीह क़यामुल लैल में शुमार थी वेंदी ऐं अल्लाह ताला उनखे इन जो बेपायां अजर ऐं सवाब अता फरमाए थो। हाणे इन में जीअं इबादत जे हवाले सां तव्हां सहरी जो ज़िक्र कयो, त सहरी हिकिड़ो आहे रोज़ेदार जेको रोज़े रखण जे इरादे सां सहरी ते उथी करे ताम तनावल करे थो, मानी खाए थो, सहरी जो जेको बि खाधो वग़ैरह आहे। ऐं ॿियो माण्हू आहे जेको रोज़ो नथो रखे ऐं हू चवे थो बाबा सहरीअ ते मूंखे उथारिजो। हाणे उन जे मुतालिक़ छा हुकुम आहे त इन साॻे इबादत सवाब जे हवाले सां उहो मुस्तफ़ीज़ थिए थो? न, जेको सहरी में जेको शख़्स शामिल थिए थो इन नियत सां त हू रोज़ो बि रखंदो ऐं रोज़े रखण जो अहल बि आहे। अगरि अहल आहे ऐं पोइ रोज़ो नथो रखे, पोइ इहे बरकतूं उनखे नसीब कोन थींदियूं। छो जो सहरी जो ताल्लुक़ रोज़े सां आहे। रोज़ेदार रोज़े जी नियत करे उथंदो ऐं सहरी में शामिल थींदो, उनखे हिकु त अजर ऐं सवाबु मिलंदो। ऐं ॿियो उहो माण्हू या उहो शख़्स या उहो ॿार जंहिंजे मथां रोज़ो अञा फ़र्ज़ु कोन्हे, पर ख़ुशीअ में रमज़ान करीम जी मुहबत में ऐं पंहिंजे वालिदैन जी उन मुहबत में दस्तरख़ान ते वेहे थो। शेख फ़ानी जेको पोढ़प में पीर सनी में सहरी जी मुहबत में उथे थो ऐं पंहिंजे घर वारनि सां दस्तरख़ान ते वेही खाधो खाए थो, चाहे ॿ ढुक पाणीअ जा छो न पीए, अल्लाह ताला उनखे बि इन नेमत सां ऐं इन ख़ुशख़बरी सां फैज़याब फरमाईंदो। ऐं वरी साॻियो ई सवाल मुंहिंजो अफ़्तारी जे हवाले सां, त उमूमन अफ़्तारी मस्जिदुनि जे अंदरि तमामु हींअर माशाअल्लाह वॾो दस्तरख़्वान लॻे थो ऐं उन में रश तमामु घणी हूंदी आहे अफ़्तारी जे टाइम ते। उन में थींदो ईअं आहे त असां जहिड़ा जेके नाबरदाश्ता मौलवी आहिनि से चवंदा त साईं बाबा तोखे रोज़ो कोन्हे, तूं अची दस्तरख़्वान ते वेठो आहे। कंहिं ॿारनि ते ख़ासि करे लठ हूंदी आहे, वरी छोरा तव्हां निकिरो, तव्हांखे रोज़ो कोन्हे, तव्हां ही कोन्हे। त इन हवाले सां उन अफ़्तारी में जेके बेरोज़ायत रोज़ायतनि सां गॾिजी वेहनि था, उन्हनि जे मुतालिक़ शरई हुकुम छा आहे? हा, ॾिसो त रोज़े जो ताल्लुक़ इंसान ऐं इंसान जे परवरदिगार सां आहे। कंहिंखे ख़बर कोन्हे त हीउ शख़्स रोज़ेदार आहे या न आहे। असां पंहिंजे क़यास आराई सां इहो अंदाज़ो नथा लॻाए सघूं, इहो हुकुम नथा लॻाए सघूं त हिनखे रोज़ो आहे या न आहे। ऐं अगरि बिलफ़र्ज़ हुनखे रोज़ो न बि आहे त हू मस्जिद शरीफ़ में आयो आहे, अल्लाह ताला जे घर में आयो आहे, इन बहाने सां घटि में घटि हिकिड़ो फ़र्ज़ त अदा कंदो, मग़रिब जी नमाज़ त पढ़ी सघंदो। हूअं अगरि असां हुनखे उथारे छॾींदासीं उहो फ़र्ज़ खां महरूम रहिजी वेंदो, अगरचे उहो खाधे जी नियत सां आयो आहे, पर हू अल्लाह ताला जो महिमान आहे। कंहिं बि शख़्स खे इहा इजाज़त कोन्हे त कंहिं शख़्स खे मस्जिद में मां कढे, कंहिं ॿार खे मस्जिद मां कढे। हा, अलबत्ता
अगर मस्जिद जो तक़द्दुस पामाल थिए थो त ॿारनि खे ज़जर ऐं तौबीख करे सघिजे थी, थोरो दहमान करे सघिजे थो, प्यार सां सम्झाए सघिजे थो, हिकमत अमली सां सम्झाए सघिजे थो, पर ॿारनि खे या कंहिं बि इंसान खे चाहे रोज़ेदार हुजे या ग़ैर रोज़ेदार हुजे मस्जिद मां कढणु इहो उनखे ज़ेब कोन थो ॾिए। मस्जिद में अचण वारो हर माण्हू उहो अल्लाह ताला जो महिमान आहे। असांजे मथां इहो लाज़िम आहे अल्लाह जे महिमान जो क़दुरु करियूं ऐं उनखे मुहबत ॾियूं ताकी सुभाणे उहो असां सां वेही असांजे दुआउनि में शामिल थी करे अल्लाह ताला उनखे रोज़े रखण जी बि सआदत अता फरमाए। माशाअल्लाह, पहिरियों अशरो हली रहियो आहे ऐं इन हवाले सां असांजी रहनुमाई फरमायो त पहिरें ॾहे जे मुतअलिक़ असांखे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेके करम नवाज़ियूं रहमतूं इनायतूं मिलनि थियूं ऐं मुंहिंजे आका रहमतुल्लाह आलमीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कुझु फरमायो आहे न पहिरें ॾहे जे बरकतुनि जे हवाले सां। पहिरियों ॾहो अल्लाह ताला जी तरफ़ां सरापा रहमत आहे ऐं इनखे तक़सीम कयो वियो आहे। पहिरियों ॾहो जेको रहमत ऐं ॿियो मग़फ़िरत ऐं टियों ॾहो जहन्नम यानी बाहि खां आज़ादी जो आहे। पहिरें ॾहे में जेको इंसान इबादात करे थो, रियाज़ात करे थो, अल्लाह ताला जी बानहाइब करे थो, अल्लाह ताला पंहिंजे रहमतुनि जा दरवाज़ा उन जे लाइ खोले छॾे थो। ऐं बल्कि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो इहो पहिरें अशरे जे लाइ बि आहे ऐं पोयां जेके अशरा उन्हनि जे लाइ बि त जॾहिं इज़ा जाअ रमज़ानु फुतिहत अबवाबुल जन्नति, जॾहिं रमज़ानुल मुबारक अचे थो अल्लाह ताला रहमतुनि जा सभई दरवाज़ा खोले छॾे थो। व गुल्लिक़त अबवाबुन नार या अबवाब जहन्नम, ऐं जहन्नम जा जेके बि दर आहिनि अल्लाह ताला उहो बंदि करे छॾे थो। व सुलसिलत शयातीन, ऐं जेके शयातीन आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे क़ैद करे छॾे थो। हाणे बाने जे लाइ नेकी करण में आसानी आहे, इबादत करण में आसानी आहे, अल्लाह ताला खां घुरण में आसानी आहे, छो जो इंसान जो जेको दुश्मन अज़ली हुयो उहो क़ैद में हले वियो। हाणे बानो आज़ाद आहे, जेतिरी बि महिनत करे सघे थो उनखे को बि रुकावट कोन्हे, का बि रस्ते में रुकावट कोन्हे, बसि बानो आहे ऐं उन जो परवरदिगार आहे उन सां उन जी बारगाह में अची हम कलाम थियण जी देरि आहे। अल्लाह ताला उन जी हम कलामी खां पहिरियों ई पंहिंजे रहमतुनि जा सभई दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। माशाअल्लाह, यकीनन अल्लाह ताला पाण ई फरमायो आहे त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। त इन तरफ़ बि अचूं था। असां अवां जे भरिसां असांजो बहितरीन सनाख़ा मोहम्मद अम्मार बुगियो मौजूदु आहे। मोहम्मद अम्मार, सरकार जी सोणी सना ॿुधायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह महबूब दा मेला है, महबूब दा मेला है, महफिल नो सजावी रखना आका दे आवण दा वेला है, अखियां नो बिछावी रखना सुन दे आवण दा वेला है। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गमदर दरिया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे छा बिलावल छा करम वहवा सखी तुंहिंजी सखा छा बिलावल छा करम वहवा सखी तुंहिंजी सखा वहवा सखी तुंहिंजी सखा हबशीअ मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े ऐं काठ पियो कलमा पढ़े सोथड़ बचो भागण भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गमदर दरिया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे दिल पर तुंहिंजी दामन हुजे हथड़ा महेसर जा दिल पर तुंहिंजी दामन हुजे हथड़ा महेसर जा हथड़ा महेसर जा हुजन मक़बूल चो खोटो खरो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गमदर दरिया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सुभान अल्लाह माशाअल्लाह अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ही हो नौजवान सना खां मोहम्मद अमार बुगियो वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहिजो मिलूं था वक़फ़े खां पोइ
वेलकम बैक नाज़रीन, अज़मत रमज़ान सहरी टाइम में मां आजिज़ रहमतुल्लाह अलैह शरी हाज़िर आहियां। हिकु भेरो असां ऐं अव्हां अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र करे रहिया आहियूं बाबरकत महीने में। ऐं वक़फ़े खां पहिरीं ज़िक्र हली रहियो हो हिन अज़मतुनि भरे रहमतुनि भरे पहिरें अशर जे हवाले सां। पहिरियों अशरो जेको रहमत आहे ऐं उन रहमत जो नुज़ूल अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां मुख़्तलिफ़ इबादात जे सूरत में जारी आहे। असां अव्हां जेके इबादतूं करियूं था उन जो अजुर रब काइनात जे तरफ़ खां बेबहा मिली रहियो आहे। जे नफ़िल पढ़ूं था त फ़र्ज़ जो सवाब मिले पियो, जे फ़र्ज़ पढ़ूं था त 70 फ़र्ज़ जो सवाब मिले पियो। अहिड़ी तरह तिलावत कलाम पाक करियूं था उन जो बि अजुर ॿीणो टीणो चवणो बल्कि 70 हुअणो ताईं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ख़ासि करम ऐं रहमत सां असां अव्हां जे मथां ही रहमत जो मींहुं वसाए रहियो आहे। आहे को बंदो जेको अल्लाह तबारक व तआला खां बख़्शिश घुरे, आहे को बंदो जेको रिज़्क़ कुशादगी जी दुआ घुरे, आहे को बंदो बे औलाद आहे त रब काइनात खां दुआ करे या रब्बुल आलमीन मूंखे सालिह औलाद अता फरमा। आहे को कहीं ग़म में मुंझल त उहो अल्लाह तबारक व तआला खां उन मुंझारे मां निकिरण निजात जी दुआ करे। त ही दुआउनि करण जो ई सिलसिलो हिन बाबरकत महीने में जारी आहे। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब माशाअल्लाह पहिरीं ज़िक्र हली रहियो हो जंहिंमें अव्हां हिन बाबरकत महीने जे हवाले सां ॿुधायो पिए त सहरी बि इबादत आहे हिन महीने सां मुंसलिक, वरी उन जी अफ़्तारी जो जेको ताल्लुक़ आहे उहो बि हिन महीने जे इबादत सां आहे, ऐं तरावीह जे हवाले सां बि जेको आहे सो उन जो ताल्लुक़ आहे। इन सिलसिले में बाक़ी जेके अहम ख़ासि इबादत आहिनि छा फरमाईंदा? माह सियाम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी जेका रहमत आहे उहो बाने जी बख़्शिश जो बहानो ॻोल्हे थी। सुभान। इन में क़दम क़दम ऐं विख विख ते अल्लाह ताला जी रहमतूं ऐं बरकतूं बाने खे नसीब थियनि थियूं। तरावीह खां पोइ जॾहिं हिन जो आख़िरी अशरो आख़िरी ॾहो अचे थो त उन में हर 21 राति जंहिंमें इंसान खे शुबो आहे त हर 21 राति 21 खां वठी 29 रमज़ानुल मुबारक ताईं का बि राति लैलतुल क़द्र थी सघे थी। उहा लैलतुल क़द्र में इबादत करणु इहो बि हिकिड़ी वॾी अल्लाह ताला जी नेमत ऐं अज़मत आहे बाने जे लाइ। ऐं उहा राति पूरे साल में सिर्फ़ु हिकिड़ो भेरो अचे थी ऐं माह सियाम जे आख़िरी ॾहे जे 21 रातुनि में अचे थी। उन में क़याम करण बि अल्लाह ताला जी पसंदीदा इबादत आहे ऐं उन जे लाइ बि अल्लाह ताला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको बानो क़याम करे थो लैलतुल क़द्र में अल्लाह ताला उन जा बि पोयां सभई गुनाह माफ़ फरमाए थो। हाणे अगरि असां नमाज जी पाबंदी कयूं, तरावीह जी पाबंदी कयूं पूरो महीनो, ख़ासि तौर ते आख़िरी ॾहो, त उन में जॾहिं असां पूरो महीनो पाबंदी कई आहे क़यामुल लैल जी नमाज जी, बाजमात नमाज पढ़ण जो एतिमाम कयो आहे, त का त हिकिड़ी राति हूंदी जेका लैलतुल क़द्र हूंदी, पोइ असांखे बग़ैर तलाश जे उन जो अजर असांखे मिली वेंदो। छो जो असां बाजमात इशा ऐं फजर जी नमाज बि पढ़ी आहे, लैलतुल क़द्र में क़यामुल लैल जो बि असां इनाम माणियो आहे। लिहाज़ा लैलतुल क़द्र जी तलाश ऐं ॻोल्हा इहा बि इबादत आहे ऐं लैलतुल क़द्र मिली वञे उन खां पोइ इबादत करणु इहा अज़ीम इबादत आहे। तव्हां जीअं इबादत जे हवाले सां ॻाल्हि कई, नाज़रीन साईं अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब तमामु बहितरीन इबादत जे हवाले सां ॻाल्हि कनि पिया। मूंखे बि ज़हन में अचे थो अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब त हिकु भेरे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मौलाई काइनात हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह वजहू जन खे फरमायो त सुहिणा अली तोखे जिब्रील सलाम ॾेई रहियो आहे ऐं अर्ज़ु कयईं या रसूल अल्लाह जिब्रील खे ऐं अव्हां जे मथां मूं हैदर इक़रार जो सलाम हुजे। ऐं महबूबन करीमन फरमायो त अली वेझो थी वे। पोइ मां वेझो वियुसि ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त सुहिणा अली अव्हां खे अॼु हिकिड़ो इनाम थो ॾियां, उहो इनाम ख़ासि आहे जेको अव्हां ॿुधो। अर्ज़ु कयां रसूलल्लाह हुकुम फरमायो। महबूबन फरमायो त सुहिणा अली 3 रोज़ा रखंदो कर हर महीने में, ऐं उन्हीअ में पहिरें रोज़े जे बदिले अल्लाह तबारक व तआला तोखे
10 सालन जे रोज़नि जेतिरो सवाब अता फरमाईंदो। ॿिए रोज़े जे बदिले अल्लाह तबारक व तआला तोखे 30 सालनि जे रोज़नि जेतिरो सवाब अता फरमाईंदो ऐं 3 रोज़े जे बदिले अल्लाह तबारक व तआला तोखे 1 लख साल रोज़नि जेतिरो सवाब अता फरमाईंदो। त ख़ुशख़बरी ॿुधी हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी, मुंहिंजा महबूब छा इहो सिर्फ़ु मूं अली उल मुर्तज़ा लय आहे, ख़ासि आहे या आम आहे? मुंहिंजे महबूबनि फरमायो अली तोखां बाद में अचण वारो बि जेकॾहिं इहे 3 रोज़ा रखंदो त उनखे बि इहो सवाबु मिलंदो। त अर्ज़ु कई या रसूल अल्लाह कहिड़ा रोज़ा आहिनि? त पाण फरमायूं त हर महीने जे अयाम बीज़ वारा, 13, 14, 15 वारा जेके रोज़ा आहिनि इबादात जे हवाले सां। हाणे उहो इनाम एज़ाज़ हज़रत अली उल मुर्तज़ा हैदर करार खे मिलियो, पर उहे 3 रोज़ा वरी हिन महीने में जेको लगातार रोज़ा रखे थो उन जे नसीब में अचनि था। त अंदाज़ो लॻायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में हिननि रोज़नि इबादात यानी इहो बि हिकिड़ो इबादात जो हिकिड़ो सुहिणो समर आहे जेको वधी मिले थो। इन ते ॻाल्हि ॿोल पंहिंजी जारी रखंदासीं। असां सां गॾु आहे सना ख़्वान हसनैन मेमन जी। हसनैन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुलाए अक़ीदत ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद वाला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। लम याति नज़ीरो कफ़ी नज़रिन, लम याति नज़ीरो कफ़ी नज़रिन, मिसले तो न शुद पैदा जाना, मिसले तो न शुद पैदा जाना। जगरा जिको ताज तोरे सरसो, जगरा जिको ताज तोरे सरसो, है तुझको शहीदो सरा जाना, है तुझको शहीदो सरा जाना। अल-बहरु अला वल मौजूद हो, मन बे कसो तूफा हो शिरुबा, मन बे कसो तूफा हो शिरुबा। मंझधार हो में बिगड़ी है हवा, मंझधार हो में या रसूल अल्लाह, मंझधार हो या हबीब अल्लाह, मोरी नैया पार लगा जाना, मोरी नैया पार लगा जाना। अर्रूह फिदा फज़द हर का यक शो लाडे गर, बरसन इश्का यक शोला दिगार, बरसन इश्का। मोरा तन मन धन
सब पोख दिया मोरा तन मन धन सब पोख दिया थोड़ा इधर भी प्यारे जला जाना थोड़ा इधर भी प्यारे जला जाना लम्याती नज़ीरो काफी नजरिन मिसले तो न शुद्ध पैदा जाना। हसनैन मेमण असांखे तमामु बहितरीन अंदाज़ सां सरकार जी सना ॿुधाई ऐं यकीनन उन जे जेको थल जो अंदाज़ हो लम्यात नज़ीर कफ़ी नज़रिन उन जो तमसीली मिसाल लतीफ़ सरकार ईअं कयो आहे त जखरे जे हो जवान ॾिसां कोन ॾेह में मुहड़ मिड़नी मुरसलें सरस संदस शान फ़कान काब कौसैन औ अदना इहो मुयसर थियुसि मकान तैं आगे जो एहसान जंहिं हादी मेड़ियुम हैड़ो जखरा जीअं शाल तुंहिंजो मदो कने मसुणा जीअं तो अची काल ही नालाइक नवाज़िया त ही नवाज़िशूं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां हुज़ूर आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले जलीला जे करे आहिनि हुज़ूर काइनात जा कारणी आहिनि ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत खे ई ही रमज़ान मुबारक मिलियो जंहिं में सहर बि आहे अफ़्तार बि आहे सहरी ऐं अफ़्तारी जूं ही उहे नेमतूं जेके असां अवां खे नसीब थियूं आहिनि ऐं उन जा मुख़्तलिफ़ अशरा 3 ॾहा जेके रमज़ान मुबारक जा मिलिया उहे असां ऐं अव्हां खे मिलिया अॻियनि उम्मतुनि जे मथां इहो करम न हो छो त ख़ासि उम्मत जेका आहे उहा हुज़ूर आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़ासि उम्मत जे मथां ख़ुसूसी करम नवाज़ी आहे। रवायतुनि में ईंदो आहे त बरोज़ महशर जॾहिं उम्मतूं जन्नत में वेंदियूं त उन वक़्तु 120 टोलियूं हूंदियूं 120 सिफ़ूं हूंदियूं काफ़िलो चऊं सिफ़ूं चऊं टोलियूं चऊं या उनखे कतार चऊं त कतार दर कतार जन्नत में वेंदा उन में 120 कतारुनि मंझां 40 कतारूं 40 सिफ़ूं 1,24,000 कमो बेश जेके पैगंबर आया उन्हनि जे उम्मतुनि जूं हूंदियूं जॾहिं त 80 सिफ़ूं फ़क़ति ऐं फ़क़ति असां अव्हां जे आका रहमत लिल आलमीन हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे उम्मत जूं हूंदियूं यानी ॿीण ते हुज़ूर जी उम्मत हूंदी ऐं बख़्शिश जो ज़िम्मो त हबीबन ज़रूरु खयों आहे लतीफ़ साईं चवाणी त हली ईंदुमि होत पर आउं बि अॻ भरी थियां यकीनन महशर जे मैदान में आका शफ़ी आहिनि ऐं शिफ़ात फरमाईंदा हली ईंदुमि होत पर आउं बि अॻ भरी थियां मतां चवेमि बलोच त कमीणीअ खां कीअं न थियो त उन सॼे तसलसुल में असांजो अल्लाह गफ़ूर रहीम आहे महबूब रहमत लिल आलमीन आहे असीं बि कुझु अॻ भरा थियूं अल्लाह ताला जे अहकामनि ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमाननि ते अमल कंदासीं त ही दुनिया बि संवरबी त आख़िरत बि संवरबी। प्रोग्राम अज़मत रमज़ान सहरी टाइम जारी आहे मिलूं था नंढड़े वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान सहरी टाइम में मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह शहरी सहरी टाइम में यकीनन असां अल्लाह तबारक व तआला जे रहमतुनि इनायतुनि नवाज़िशुनि ऐं बख़्शिशुनि जो ज़िक्र करे रहिया हुआसीं। साही खां पहिरियां अव्हांखे ॿुधायुमि जीअं लतीफ़ साईं फरमायो त हली ईंदुमि होत आउं बि अॻ भरी थियां त अहिड़ो पैगाम मुहबत असांखे सिंध जे तमामु बुज़ुर्ग शाइरनि रूहानी रमज़ूं सम्झायूं आहिनि ऐं सरज़मीन सिंध जिथां जो ख़ुदि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई आहे उन लतीफ़ साईं जी नगरी जहीं जे मुतअल्लिक़ असांखे मुअर्रिख़नि ॿुधायो त हाला हवेली में मुर्शिद लतीफ़ साईं जी विलादत आहे त वरी उते हाला शहर सां तअल्लुक़ रखंदड़ सिद्दीक़ी ख़ानदान में मख़तूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जो तमामु हिकिड़ो मशहूरु शेर आहे जंहिं में साईं हिकिड़ी तमामु वॾी तस्बीह जे मणियुनि वांगुरु सुठी ॻाल्हि कई आहे त वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि वेह न साण ॿियनि मतां वेही वक़्तु विञाए हल तनी सां हल जे हली था ॼाणनि
हल न साण ॿियनि मतां हली हाल विञाईं रह तनी वटि रह जे रहाए ॼाणनि रह न साण ॿियनि मतां रही रोज पिराईं घुम तनी सी घुम जे घुमी था ॼाणनि घुम न साण ॿियनि मतां घुमी गेहल पिराईं इहो हिकिड़ो वॾो तसलसल आहे उन बैतनि जो जेको असांजे मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं सिद्दीकी असां अव्हांखे रहनुमाई कंदे ॿुधायो आहे त इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त जहिड़ी सोहबत तहिड़ो असर साईं अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिबु बाबरकत महीनो आहे ऐं रोज़ायतनि जूं रूहानियत जूं कचहरियूं थियनि थियूं ख़ासि करे सालिहीन जी सोहबत जे हवाले सां त जीअं असांजे मखदूम ज़मान तालिबुल मौला साईं फरमायो त वेह तनी सां वेह इन हवाले सां हिन बाबरकत महीने में कहिड़ी सोहबत हुजे जंहिं सां असां रमज़ान मुबारक जे हिन पहिरें अशरे सां गॾोगॾु ॿिए अशरे आख़िरी अशरे जूं जेके मुकमल रहमतूं आहिनि उन्हनि सभिनी सां मालामाल थी सघूं। इहो दुनिया जो दस्तूर आहे। असां ॾिठो आहे त जेको शख़्स जंहिं फील्ड में महारत हासिल करणु चाहे थो उन में अॻिते वधणु चाहे थो उन फील्ड सां वाबिस्ता जेके बि अशख़ास आहिनि जेके माण्हू आहिनि उहो उन्हनि वञी वेहे थो ऐं उन्हनि जी सोहबत मां उहो पिराए थो पोइ उहो आहिस्ते आहिस्ते उन मंज़िल ते वञी पहुचे थो। अहिड़े ई नमूने जेको माण्हू अल्लाह ताला जी मुहबत ऐं मारिफत चाहे थो अल्लाह ताला जी क़ुर्बत चाहे थो अल्लाह ताला जी वेझड़ाई चाहे थो उनखे खपे त उन्हनि माण्हुनि वटि वञी वेहे जेके पाण अल्लाह ताला जे वेझो आहिनि जेके जिन जी दिलि में ख़ौफ़ ख़ुदा आहे जंहिंजी दिलि में ख़ुदा जी मुहबत आहे जिन जी दिलि में ख़ुदा जी मारिफत जी दौलत आहे उन्हनि जी सोहबत में वेही करे आहिस्ता आहिस्ता उन्हनि जी सोहबत जे असर में अची अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकु ॾींहुं उनखे बि उन मक़ाम ऐं मंज़िल ते फ़ाइज़ फ़रमाईंदो जंहिं मंज़िल ते उहे अशख़ास आहिनि जंहिंजी सोहबत में उहो वेहे थो। बल्कि इन जे मुतालिक़ क़ुरान मजीद में अल्लाह ताला पाण इरशाद फ़रमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वकूनू मअस-सादिक़ीन ए ईमान वारो अल्लाह ताला खां ॾिजो यानी उन जी नाफ़रमानी खां ॾिजो ऐं सचनि बाननि जी सोहबत अख़्तियार कयो। ख़ासि तौर ते माह सियाम में अगरि उलमा जी सुलहा जी सूफ़िया जी सोहबत जिन जे दिलि में कंहिं जे ख़िलाफ़ का नफ़रत कोन्हे हमेशह मुहबत जी ॻाल्हि कनि था हमेशह मारिफत जी ॻाल्हि कनि था हमेशह हिदायत जी ॻाल्हि कनि था हमेशह भलाई जी ॻाल्हि कनि था उन्हनि जी सोहबत में असांखे वेहणु ज़रूरी ऐं लाज़मी आहे ताकी उन सोहबत में वेही करे असां रमदानुल मुबारक जूं बाबरकत घड़ियूं विञायूं न जीअं अव्हां शेर पढ़ियो हज़रत मखदूम तालिबुल मौला रहमतुल्लाह अलैह जो त अहिड़े ई नमूने उन्हनि जी सोहबत में वेही असां वक़्तु न विञायूं बल्कि सोहबत में वेही करे असां उन मंज़िल ऐं निशान ते पहुचूं जेको असांजो मक़सूद आहे जेको असांजो मतलूब आहे ऐं रमदानुल मुबारक जो मक़सद बि इहो ई आहे त बानो अल्लाह ताला जी ज़ात जी वेझड़ाई हासिल करे ऐं उन जी मारिफत ऐं क़ुर्बत हासिल करे। माशाअल्लाह मारिफत ऐं क़ुर्बत जो ज़िक्र नाज़रीन हली रहियो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहिणी सना ॿुधूं था हाफ़िज़ मोहम्मद जमील ताहिरी साहब खां। जी हाफ़िज़ मोहम्मद जमील साहब सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुलहाए अक़ीदत पेश करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सबको सुख्यो वसे थो
सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे इंसान बेक़दुर जाने नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में हीअ आणे नथो सघे इंसान बेक़दुर जाने नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में हीअ आणे नथो सघे शक्लियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे शक्लियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे हेॾे नसीब वारा इंसान हैफ़ थई को गुण न याद आई हैवान हैफ़ थई हेॾे नसीब वारा इंसान हैफ़ थई को गुण न याद आई हैवान हैफ़ थई राज़ी पिरी रुसाई पिरकार जे करे राज़ी पिरी रुसाई पिरकार जे करे नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे कॾहिं बि रब असां ते कावड़ नथो करे भुलिजी अल्लाह चऊं त बि झोलियूं छॾे भरे कॾहिं बि रब असां ते कावड़ नथो करे भुलिजी अल्लाह चऊं त बि झोलियूं छॾे भरे तोड़े सॼऊंसि पंहिंजे कमकार जे करे तोड़े सॼऊंसि पंहिंजे कमकार जे करे नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो ॿेड़ो था पाण ॿोड़ियूं तारे रसूल थो ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो ॿेड़ो था पाण ॿोड़ियूं तारे रसूल थो ग़ुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे
غلام نبی دنیا خوش دلدار جے کرے ناراض رب نتھی دو پنج یار جے کرے سب کو سکھیو وسے تھو سردار جے کرے ناراض رب نتھی دو پنج یار جے کرے سبحان اللہ سب کو سکھیو وسے تھو سردار جے کرے ناراض رب نہ تھیندو پنجے یار جے کرے. تمام بہترین تخلیق ہے حضرت حاجی غلام نبی مہیسر رحمت اللہ علیہ جی. ان میں اساں جے حافظ محمد جمیل طاہری صاحب ہکڑو مصرو پڑھیو ت کڈہیں بھی رب اساں تے کاوڑ نتھو کرے. روایتن میں ایندو ہے ت ہکڑو بت پرست پانجے بت جے سامھوں یا سنم یا سنم یا سنم یا سنم پکاریندو رہیو. سجی زندگی جوانی جو جوبن انہیں میں صرف کرے چھڈیئیں. پیریہ جا پساہ انہیں میں صرف تھی ویا. ہانے پوئن پساہن میں جڏहिं ہو پوڑو تھیو ہے پو بھی ہو پانجے ان خدا جے آڈو بت جے آڈو یا سنم چئی رہیو آ ऐं निंड जे ढकर में ओचते चवे थो या समद. ग़लती वचां अणॼाणाई वचां हुन जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकितो या समद त ओचतो हुन जे कननि में पड़लाव आयो लबैक या अब्दी जी मुंहिंजा बाना. हज़रत रूहुल अमीन जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला ही तुंहिंजो बंदो ज़रूर आहे पर हू तुंहिंजी बंदगी जो एतराफ़ नथो करे. बुत जे साम्हूं सर्ब सुजूद आहे उनखे पियो थो सॾु करे उनखे पियो थो इल्तिजाम करे या सनम उन भुलिजी करे चयो आहे या समद ए बेनियाज़ भुलिजी करे चयो तो रब उनखे जवाबु ॾिनो. अल्लाह ताला फरमायो ए जिब्रील हू सनम हुन वारो ॿुधण लाइक़ु नाहे दाह जो दाद करण वारो नाहे पर जॾहिं हू समद करे पुकारे थो मां त सग रखां थो ताक़त रखां थो पावर रखां थो त पंहिंजे बंदे जो आवाज़ मुंहिंजो बानो त आहे हू मूंखे ख़ुदा करे नथो मञे इन जे बावजूद बि कॾहिं बि रब असां ते कावड़ नथो करे भुलिजी चऊं अलाह त बि झोलियूं छॾे भरे. साईं अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब इन हवाले सां छा फरमाईंदा त अल्लाह तबारक व तआला केॾो गफ़ूर रहीम आहे. अल्लाह ताला जी रहमानियत ऐं रहीमियत हिकु बहरे बेकरां है उन जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे. असां पल पल जेको साह खणूं पिया जेको ॾिसूं पिया ऐं जिस्मानी असांजो वजूद जेको हरकत में अचे पियो इहा उन करीम परवरदिगार जी करम नवाज़ी आहे. उन जी इजाज़त खां बग़ैर हिकिड़ो असां हिकिड़ी विख बि नथा खणे सघूं. असांजो जेको वजूद आहे उन में केतिरा आज़ा आहिनि उन में केतिरा सिस्टम जेके अल्लाह ताला जोड़िया आहिनि उहे हलनि पिया बग़ैर कंहिं चार्ज जे बग़ैर कंहिं बिजली जे बग़ैर कंहिं सेल जे. अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी कुदरत कामिला जो जेको ज़ुहूर फरमायो आहे उहो इंसान खे हिकिड़ो पंहिंजी कुदरत जो शाहकार बणायो आहे. इन ई करे हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था हिकिड़ो आलम उहो जेको ख़ारिज में मौजूदु आहे जंहिंमें इंसान गौर व फ़िक्र करे अल्लाह ताला जी मारिफत ताईं पहुचे थो. हिकिड़ो पूरो जो पूरो जहान इंसान जे बातिन इंसान जे अंदर में मौजूदु आहे. अगरि इंसान ख़ारिजी दुनिया ख़ारिजी आलम में गौर न बि करे त पंहिंजे बातिनी वजूद में जे अंदरि अगरि गौर कंदो त अल्लाह ताला जी मारिफत उनखे नसीब थी वेंदी. गोया के उनखे अल्लाह ताला जी रहीमियत ऐं करीमियत उनखे नज़र अची वेंदी. अल्लाह ताला पंहिंजनि बाननि सां एतिरो प्यार फरमाए थो. हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो हिकिड़ो बानो सॼी ज़िंदगी सॼी ॼमार गुनाह करे अल्लाह ताला जी नाफ़रमानी कंदो रहे लव ज़ुनूबुका अनान समाए मुंहिंजा बाना अगरि तुंहिंजा गुनाह आसमान ताईं पहुची वञनि अगरि हिकिड़ी सथी लॻाइजे दफ़्तर जी उहा सथी हलंदे हलंदे आसमान ताईं पहुची वञे एतिरा गुनाह हुजनि उन जे बावजूद बि
अगर तू मूंखे पुकारी ऐं मुंहिंजी तरफ़ मुतवजे थी ऐं मूंखे सॾी त मां परवरदिगार तुंहिंजा उहे सभई दफ़्तर गुनाहनि जा माफ़ करे छॾींदुसि ऐं तुंहिंजी बख़्शिश जो ऐलान करे छॾींदुसि। हिकिड़ी हदीस शरीफ़ में आयो त अगरि बाने जा गुनाह समुंड में जेको बहरे बेकिनार आहे, बहरे बेकरां आहे, उन में जेका झग छोलिन जे सबब पैदा थिए थी, पूरे समुंड में झगी झग आहे मथी सतह ते, उन जे मुक़ाबले में उन जा गुनाह एतिरा हुजनि जेतिरी उन जी झग आहे, उन जे बावजूद अगरि अल्लाह ताला उन करीम परवरदिगार जी तरफ़ मुतवजे थिए थो ऐं उन खां मुआफ़ी घुरे थो, अल्लाह ताला समुंड जे झग जे बराबरि जेके गुनाह आहिनि, जेके ॾोह आहिनि, अल्लाह ताला माफ़ फरमाए थो ऐं उनखे पंहिंजी रहमत जे हेठां उनखे जा अता फरमाए थो। इहा अल्लाह ताला जी करम नवाज़ी नाहे त ॿियो छा आहे। यकीनन ही ख़ुदा अज़्ज़ व जल जो ख़ासि करम आहे असां बाननि जे मथां, जो रब्बुल आलमीन उन पंहिंजी करम नवाज़ी सां ही बख़्शिश जा मौक़ा अता फरमाया ऐं रमज़ान उन मुबारक अज़मत रमज़ान सहरी टाइम जारी आहे। नाज़रीन, मिलूं था नंढड़े वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान सहरी टाइम में। मां आजिज़ रहमतुल्लाह अशरी, मूंसां गॾु अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब, उन सां गॾोगॾु इन खां अॻु हाफ़िज़ मोहम्मद जमील साहब ऐं मोहम्मद अमार बुगियो साहब जन असां सां गॾु हुआ। साही जे दौरान असांखे जॉइन कयो आहे असांजे बहितरीन सना खां मोहतरम अब्दुल मोइज़ साहब, वॾी महिरबानी, मूंखे भलीकार। सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां ही बाबरकत महीनो जेको रमज़ान मुबारक जो इनायत थियो आहे। ब्रेक खां पहिरियां जीअं असांजा साईं अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब जन ॿुधाए रहिया हुआ, हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो कौल त इंसान जे अंदरि बि हिकिड़ो जहान आहे ऐं उन जहान खे जेकॾहिं इंसान परखे वठे त यकीनन उहो कामयाबी जी तरफ़ वेंदो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो मूंखे इन मौज़ूअ ते बैत यादि अचे पियो त जे भाई जोगी थियां त रिली खणी मरुल। ही जोगी आम मुरली वॼाइण वारो मुराद नाहे जेको लतीफ़ साईं बयानु फरमाए थो। ही जोगी आहे जोग करण वारो, जागण वारो, अल्लाह वारो, अल्लाह जो कामिल आरिफ़, सूफ़ी बासफ़ा, आशिक़ मुस्तफ़ा, जेको अल्लाह ताला जे ज़िक्र ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क में जोग करे थो, जागे थो, अखियुनि खे उजागा ॾिए थो, जीअ खे जफ़ा ॾिए थो। त लतीफ़ साईं फरमायो त जे भाई जोगी थियां त रिली खणी मरुल, वेही पाए वजूद में तूं हेकड़ाईअ जो हल। वाह सुभान अल्लाह। हेकड़ाईअ जो, छो त वहदहु ला शरीक लहू चई चवंदो आहे। इहो बि लतीफ़ साईं ॿिए बैत में फरमायो, पर हू जॾहिं फरमाए थो त वेही पाए वजूद में हेकड़ाईअ जो हुल। हाणे हेकड़ाई जो हुल कहिड़ो आहे त असीं जॾहिं अखियूं बंदि करे पंहिंजी दिलि ॾांहुं तवजह करियूं था त हा दिलि क़ल्बुल मोमिन बैतुल्लाह, दिलि अल्लाह जो घरु आहे। लतीफ़ सरकार ॿुधाइनि था दुनिया में ॾिसो असां अवां पंहिंजा घर साफ़ करियूं था, पंहिंजे कमरे खे सफ़ाई कंदा आहियूं, बुहारी ॾींदा आहियूं, घर खे बुहारी ॾींदा आहियूं, दुकान खे बुहारी ॾींदा आहियूं, पंहिंजे उताक जा सहन सजाईंदा आहियूं, लेकिन उहो दिलि जेको अल्लाह जो घरु आहे, छा उन दिलि में रब पाक पाण वसे थो? न आसमाननि में न ज़मीनुनि में किथे बि रब जो ठिकाणो न आहे। क़ल्बुल मोमिन बैतुल्लाह, उहो रब्बुल आलमीन इंसान जी दिलि में वसे थो। हाणे उन दिलि में असीं कॾहिं इहो सोचियो आहे त असां उन दिलि जी सफ़ाई कई आहे? उन दिलि मझां असां कूड़ खे कढियो आहे? उन दिलि मझां बुग़्ज़ खे, हसद खे, गुरूर खे, तकब्बुर खे, वॾाईअ खे, अना खे असां कढी उछलियो आहे? उन दिलि जी सफ़ाई कई आहे जंहिं वजूद में हेकड़ाईअ जो हुल आहे, अकेले वहदहु ला शरीक जो घरु आहे उहा दिलि। जे भाई जोगी थियां त रिली खणी मरुल, वेही पाए वजूद में तूं हेकड़ाईअ जो हुल, आहीं पाण अमुल, छो थो पिनी पेनागनि खां। ॾिसो अल्लाह जे कामिल वली, तॾहिं असांखे बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि त जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। इहे ई त अलामतूं आहिनि, इहे त आयतूं आहिनि, इहे ई त ख़ुशख़बरियूं आहिनि जेके असांखे असांजे हादी, असांजे रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सेखारियो। त हाणे जॾहिं उहो हादी तुंहिंजे वजूद में मौजूदु आहे,
आहीं पाण अमुल छो थो पिनी पेनांगन खां तूं पाण अमुल आहीं पर उन्हें अमुल माणिक मोती यानी पंहिंजे दिल ॾांहुं तसव्वुर कर तवजह कर तुंहिंजी दिल में रब हर वक्त वसे थो जिथे बि हुजे तुंहिंजो रब तोसां गॾु आहे जेकॾहिं असां इहो तसव्वुर कयूं त वाक़ई हर हंधि अल्लाह ताला असांजो रब असां सां गॾु आहे त पोइ असीं गुनाहनि जी तरफ़ न वञूं हमेशह नेकिन जी तरफ़ हुजूं ऐं अल्लाह ताला जे मुकमल अहकामात ते पाबंद रहूं सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात हलूं था ऐं मोहतरम अब्दुल मोइज़ साहब असांखे जॉइन कयो आहे उनखां संदसि बहितरीन अंदाज़ ऐं आवाज़ सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात शरीफ़ सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन मुझ खताकार सा इंसान मदीने में रहे बन के सरकार का मेहमान मदीने में रहे मुझ खताकार सा याद आती है मुझे अहले मदीना की वो बात याद आती है मुझे अहले मदीना की वो बात के जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे मुझ खताकार सा यूं अदा करते हैं ओ शाक मोहब्बत की नमाज यूं अदा करते हैं ओ शाक मोहब्बत की नमाज के सजदा काबे में और ध्यान मदीने में रहे मुझ खताकार सा
چھوڑ آیا ہوں دلو جان یہ کہہ کر آزم چھوڑ آیا ہوں دلو جان یہ کہہ کر آزم آ رہا ہوں میرا سامان مدینے میں رہے آ رہا ہوں میرا سامان مدینے میں رہے بن کے سرکار کا مہمان مدینے میں رہے مجھ خطا کار سا سبحان اللہ سبحان اللہ ماشاءاللہ۔ محترم عبد المعز صاحب تمام بہترین انداز بہترین وणंदड़ خوش الہانی وارے آواز سان جیکا اساں کے نعت ॿुधाई सहरी जो वक़्तु आहे सहर जो वक़्तु आहे ऐं उहा दिल जे मथां अल्लाह ताला जे रहमतुनि जो नुज़ूल आहे ऐं उहा जेका ॻाल्हि कई मदीनो ताज़ो ही गुनहगार मां नाचीज़ ॾिसी आयो आहियां ऐं असांजे तमामु सिंध जे सरज़मीन सिंध जे हिक ॿिए शाइर केॾी न भली ॻाल्हि कई आहे त अल्लाह कयो आला आशान मुहम्मद जो शाहिदा रिसालत में क़ुरान मुहम्मद जो जन्नत बि खपे मूंखे जन्नत बि ज़रूरी आहे पर जन्नत खां मथे आहे ऐवान मुहम्मद जो सग बनजी मदीने जे घिटिन में पयो हूंदुसि इन तरह वञी थींदुसि मेहमान मुहम्मद जो या उम्मती महशर जी गर्मी में पुकारींदो केॾो न उहो हूंदो एहसान मुहम्मद जो। सुभान अल्लाह। हीअं छो न चवां दादन हीअं छो न चवां दादन इज़्ज़त में मथे आहे दारा ऐं सिकंदर खां दरबान मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त यकीनन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार ये वो दर है जहाँ शाहान दुनिया सर झुकाते हैं। हुजूर जी दरबार हुजूर जे उम्मतिन जे लाइ रहमत बख्शिश छो अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जॾहिं अव्हां पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो न त पोइ हेॾे होॾे भटको न हेॾां होॾां न वञो अचो मुंहिंजे महबूब जी दरबार में। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब इन ॻाल्हि खे अव्हां कंटिन्यू कजो त अल्लाह तबारक व तआला केॾो महबूबनि जी दरबार में अचण खां पोइ ख़ुसूसी करम फरमाए थो। जेका आयत सगुरी तव्हां पढ़ी बिल्कुलु क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो जॾहिं वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जॾहिं तव्हां पंहिंजे जान जे मथां पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म करे वियो हो गुनाह जी सूरत में नाफ़रमानी जी सूरत में अल्लाह ताला जे हुकुम अदूली जी सूरत में त पोइ सभ खां जेको वेझो तरीक़ो आहे अल्लाह ताला जी बारगाह मां बख़्शिश ऐं मग़फ़िरत सां गॾोगॾु रहमत हासिल करण जो सुभान उहो इहो आहे त मुंहिंजे महबूब प्यारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में अचो ऐं तव्हां उते बारगाह में हाज़िर थियो ऐं उतां माफ़ी घुरो पोइ मुंहिंजो प्यारो हबीब तव्हांजी सिफ़ारिश करे तव्हांजी सिफ़ारिश पेश करे अल्लाह ताला खे तव्हां तवाब तौबह क़बूल करण वारो पाईंदव।
सुभान अल्लाह। तव्हां अल्लाह ताला खे तौबा क़बूल करण वारो ॾिसंदो, माना तौबा जी क़बूलियत जी जेको निशान ऐं अलामत ऐं जेको दर अल्लाह ताला ॾसियो आहे, यानी हिते त सनद ॾेई रहियो आहे रब्बुल सनद आलमीन। अल्लाह ताला, यानी कि आम दुआ असां घुरूं था, का गारंटी कोन्हे, श्योरिटी कोन्हे क़बूल थी आहे न थी आहे। असां गुनाह खां तौबा कई आहे, असांजी तौबा क़बूल थी आहे न थी आहे। हालांकि असांखे यकीन करणु खपे त असां तौबा कई आहे क़बूल थी हूंदी, पर असांखे ख़बर कोन्हे क़बूलियत जो मक़ाम मिलियो या न मिलियो। पर सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में वञी करे जेको उते अल्लाह ताला खां तौबा करे थो, गुनाहनि जी माफ़ी वठे थो ऐं सोणो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी सिफारिश करे थो, अल्लाह रब्बुल ॾिसो इज़्ज़त इन ॻाल्हि जे हवाले सां त मिसाल जे करे मूं तव्हां जो को ॾोह कयो आहे त दुनिया में मुआशिरे में इहो ई आहे, माण्हू चवंदा बाबा तो अल्लाह मां मोहम्मद ताहिरी साहब खे तकलीफ़ ॾिनी आहे ऐं वञी उन खां माफ़ी घुर। हिते अल्लाह तबारक व तआला बाननि खे फरमाए रहियो आहे तव्हां ॾोहारी मुंहिंजा आहियो, ॾोह मुंहिंजा कया अथव, हिसाब मुंहिंजो अव्हां पंहिंजे दफ़्तर अमाल में गुनाहनि जे करे पंहिंजे दफ़्तर अमाल खे गंदो कयो आहे, ॾोहारी मुंहिंजा आहियो, पर मुंहिंजी बारगाह में काबे करी मुंहिंजो ॾस नथो ॾे, मुंहिंजी बारगाह में न, मुंहिंजे महबूब वटि अचो। ही अहिड़ो ॾस आहे ऐं मुंहिंजे महबूब वटि अचो, मुंहिंजा मौला आयासीं, तौबा कईसीं, तो रब्बुल आलमीन खां माफ़ी घुरीसीं। अल्लाह ताला फरमायो न, ईअं माफ़ी कोन मिलंदव। आयो मुंहिंजा मौला तो त मोकिलियो, महबूब जे दरबार में आया आहियूं। अल्लाह तबारक व तआला केॾी रहनुमाई फरमाई त मुंहिंजे मोकिलण जो सबबु इहो हुयो त तव्हां उते महबूब जी दरबार में वञो, मुंहिंजे पाक पैगंबर जी दरबार में पहुची मूं ख़ुदा खां माफ़ी घुरो, पर उन सां गॾोगॾु मुंहिंजो महबूब जे मुतहलिक़ माफ़ी सिफारिश करे। बिल्कुलु ॾिसो, जेका जीअं कुझु साए खां पहिरीं तव्हां आयत सगुरी पढ़ी अशार जी सूरत में, अल्लाह ताला इहो जेको फरमायो फ़कान क़ाब क़ौसैन, अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी फरमाइनि था हाज़ा वोरिदा अला इस्तेमाल अरब व आदतहिम, ही अल्लाह ताला अरब जे इस्तेमाल ऐं आदत जे मुताबिक़ ही मुहावरो इरशाद फरमायो, क़ुरान मजीद में इहो ऐलान फरमायो। ऐं इन जो सबबु इहो हो त जॾहिं ॿ बादशाह, ॿ सरदार पंहिंजी दोस्ती जो ऐलान कंदा हुआ त हिकिड़े मैदान में बीही करे ॿई गॾिजी, हुननि जा माण्हू बि हूंदा हुआ, हुननि जा माण्हू बि गॾिजी बीही ऐं तीर कमान ही सिधो करे ॿई सरदार मिलाए हथनि खे ऐं हिकदमि तीर छॾींदा हुआ इकट्ठे, गोया कि इहो ऐलान हूंदो हो अॼु खां पोइ जेको हिन जो दोस्त आहे उहो हिन जो दोस्त आहे, जेको हिन जो दुश्मन आहे उहो हिन जो दुश्मन आहे। गोयाक अल्लाह रब्बुल इज़्ज़त बि पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ इहो ऐलान फरमाए छॾियो, उन शब मेराज अॼु खां पोइ जेको मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे उहो मुंहिंजो ग़ुलाम आहे, ऐं जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वेर रखे थो उहो ख़ुदि रब्बे ज़ुल जलाल सां वेर रखे थो। यकीनन इहो ई सबबु आहे जो अल्लाह तबारक व तआला फरमायो इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। इन आयत करीम ते अचूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान सहरी टाइम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो। मिलूं था वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अज़मत रमज़ान सहरी टाइम में आदिज़ रहमतुल्लाह हाज़िर आहियां। ऐं यकीनन साई खां पहिरीं असां अव्हां अल्लाह तबारक व तआला जे बेपायान रहमतुनि जो ज़िक्र करे रहिया हुआसीं, ऐं उहे रहमतूं इनायतूं हिन ई बाबरकत अशरे जे अंदरि, छो त ही अशर रहमत आहे ऐं अल्लाह ताला जे रहमतुनि जो नुज़ूल आहे। सहर जो वक़्तु आहे, सहरी जे इंतज़ामात में असांजो माइरूं भेनरूं, असांजा भाइर मोमिन मुस्लमान मोमिनियाणियूं सभई उन इंतज़ामात में हूंदा त अल्लाह तबारक व तआला जी रज़ा वास्ते अल्लाह ताला जो फ़र्ज़ कयल रोज़ो रखिजे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं सहरीअ जे तआम खे गनीमत सॾियो आहे, नेमत सॾियो आहे, शिफ़ा सॾियो आहे, ऐं जंहिं सहरी करण वारे जे मथां अल्लाह तबारक व तआला ऐं अल्लाह ताला जा फ़रिश्ता रहमतुनि जो नुज़ूल मोकिलीनि था,
उन सहरीअ जे हवाले सां असां अव्हां खे ही सआदतूं अल्लाह तबारक व तआला ॾिनियूं आहिनि। सुहिणो पल आहे ऐं हिन सुहिणे पल असांजे मोहतरम सना खां अब्दुल मुइज़ साहब खां सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में तमामु बहितरीन नात ॿुधूं था। जी अब्दुल मुइज़ साहब। करम आज बालाए बामा गया है करम आज बालाए बामा गया है ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है करम आज बालाए। मुझे मिल गई है दो आलम की शाही, मुझे मिल गई है दो आलम की शाही, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है करम आज बालाए। मजा जब है सरकार महशर में कह दें, मजा जब है सरकार महशर में कह दें, वो देखो हमारा गुलाम आ गया है, वो देखो हमारा गुलाम आ गया है करम आज बालाए। चरागा हुआ बज़ में हस्ती में खालिद, चरागा हुआ बज़ में हस्ती में खालिद, निगाहों में हुस्न तमाम आ गया है, निगाहों में हुस्न तमाम आ गया है करम आज बालाए। बाम आ गया है जुबां पर मोहम्मद का नाम आ गया है करम आज
بالائے سبحان اللہ سبحان ماشاء اللہ اللہ سبحان اللہ بارک سبحان اللہ اللہ فیک. محترم عبد المعز صاحب تمام سونے انداز سے سرکار جی سونی ثنا بدھائی مزہ تب ہے محشر میں سرکار کہہ دیں وہ دیکھو ہمارا غلام آ رہا ہے. یقیناً ڈسو کیڑی ہکڑی التجا ہے خوشخبری ہے جی شاہ احمد رضا خان فاضل بریلوی امام اعلیٰ حضرت فرمایو تو اللہ کیا جہنم اب بھی نہ سرد ہوگا، اللہ کیا جہنم اب بھی نہ سرد ہوگا، رو رو کے مصطفیٰ نے دریا بہا دیے ہیں، رو رو کے مصطفیٰ نے دریا بہا دیے ہیں، ان کی مہک نے دل کے غنچے کھلا دیے ہیں. تو یقیناً ان آقا رحمت للعالمین حبیب جو ذکر سائی کا پہرا علامہ محمد طاہر طاہری صاحب ہلی رہو ہو ان کنتم تحبون اللہ فاتبعونی یحببکم اللہ. بالکل ان میں کہیں بھی قسم جو کو شک کون ہے. اللہ تعالیٰ یہ برملا اعلان فرماयो اگر تمہاں خدا تعالیٰ جی محبت چاہیو تھا ان جی قربت چاہیو تھا تو فتبعونی تمہاں مجھے یعنی پیارے نبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی اتباع کیو یحببکم اللہ سونے محمد کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی تابعداری فرما برداری اطاعت گزاری میں ہی اللہ تعالیٰ جی محبت بھی ہے اللہ تعالیٰ جی معرفت بھی ہے. اگیوں جو کو جملو ہے یحببکم اللہ جنہیں تمام مجھے حبیب جی پیروی کندو وہ تمہاں کے خدا سا محبت جی ضرورت ہی نہ بلکہ خود خدا تمہاں سا محبت کندو تمہاں کے پنجو پیارو ٹھائے چھڑیندو تمہاں کے پنجو قریب کرے چھڑیندو. سبحان اللہ. ویغفر لکم ذنوبکم نہ صرف تمہاں کے اللہ تعالیٰ پنجی ویجھڑائی دیندو اللہ تعالیٰ جو دستور ہے اللہ تعالیٰ جڏहिं कंहिंखे पंहिंजो प्यार अता करे थो पंहिंजो कुर्ब अता करे थो पहिरीं उन जी नजासत खे दूर करे थो. गुनाह बि हिकिड़ी नजासत आहे ऐं उन नजासत खे दूर करे अल्लाह ताला उनखे पंहिंजो प्यार बि अता फरमाए थो ऐं पंहिंजो कुर्ब बि अता फरमाए थो. प्यार ऐं कुर्ब जो ज़िक्र जीअं वहाँ फरमायो त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतअल्लिक़ असां वहाँ जॾहिं दायरे इस्लाम में दाख़िल थियूं था उमूमन कलमे तय्यबा पढ़ूं था उन में पहिरियां अल्लाह तबारक व तआला जे तौहीद जो इक़रार आहे वहदानियत जो ला इलाहा इल्लल्लाह चई करे पोइ असीं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चऊं था. अहिड़ी तरह जॾहिं हुजाज किराम उम्रे जी अदायगी लाइ वञनि था हज लाइ वञनि था त पहिरीं पहिरीं अल्लाह तबारक व तआला जे पाक घर काबे करीम में पहुचनि था ऐं काबतुल्लाह शरीफ़ में पहुचण खां पोइ छो त उन्हनि जो निगाहूं काबे खे ख़ुदा अज़्ज़ व जल जी दरबार में पहुचण खां पोइ ॾिसण खां पोइ उहे निगाहूं पाक बणजनि थियूं ऐं उन खां पोइ उहे निगाहूं वरी जॾहिं काबे करीम मां पंहिंजा गुनाह छाणे मुहबत जा मज़ा माणे हुज़ूर जी दरबार में उहो बंदो पहुचे थो त असांजे हाजी मोहम्मद सफ़र तगर रहमतुल्लाह अलैह जूं सिटरूं आहिनि त नेण ठरी पिया नज़र पई महबूब मिठे जे मुनारनि ते सुभान अल्लाह राड़ करे बस रोई ॾिनुम उछगार हुई उछगारुनि ते अर्ज़ कयो मूं अखियुनि खे रोअण छॾियो त मां रोज़ो ॾिसां. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. छो त ही तड़प हुई आशिक थो चवे त मूं अखियुनि खे चयो ही तव्हांजे रोअण जो टाइम न आहे काबे करीम जे साम्हूं रोई आयूं आहियो अर्ज़ कयो हिते दीदार यार कयो अखि छिंभ जो बि हिते जेको आहे सो आशिकनि जे लाइ इहो हिकिड़ो लम्हो बि ॼण वक़फ़े जेतिरो हो त रोअण छॾियो त मां रोज़ो ॾिसां. अर्ज़ कयो मूं अखियुनि खे रोअण छॾियो त मां रोज़ो ॾिसां लुड़क उघां या नज़र कयां. वाह सुभान अल्लाह. लुड़क उघां या नज़र कयां नीलुनि जे त निज़ारनि ॾे राड़ करे बस रोई ॾिनुम उछगार हुई उछगारुनि ते. त ही हिकिड़ो आशिकनि जो अहिड़ो मरहलो आहे जंहिं मरहले जे हवाले सां यकीनन असां ऐं अव्हां उनखे देर सां सम्झूं था. मां चाहींदुसि त अव्हां पंहिंजे मोहबत भरियो पैगाम ॾियो. उन खां पोइ असां वटि मोहम्मद अमार ॿुधियो नौजवान सना ख़्वां मौजूदु आहे उन खां सरकार जी सुहिणी सना ॿुधो. जीअं अल्लाह ताला इरशाद फरमायो तव्हां मुंहिंजे महबूब जी पैरवी कयो अल्लाह ताला तव्हां सां मोहबत फरमाईंदो. ही सहरी इफ़्तार
रमदान मुबारक जा रोज़ा, रमदान मुबारक जो क़याम, अगर सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत फर्माबरदारी ऐं मुहब्बत में असां अदा करियूं त इन में बि गोया कि असांजे लाइ इहो अजर ऐं इहो तोहफ़ो आहे त जॾहिं असां पूरा 3 ॾिहाड़ा रोज़ो रखंदासीं, सहरो इफ़्तार कंदासीं, क़यामुल लैल तरावी पढ़ंदासीं, लैलतुल क़द्र में शब बेदारी कंदासीं, अल्लाह जी इबादत कंदासीं, दुआऊं घुरंदासीं, गुनाहनि जी माफ़ी घुरंदासीं त आख़िरी ॾिहाड़े ते असांखे अल्लाह ताला जी मुहब्बत बि मिली वेंदी, अल्लाह ताला जी क़ुर्बत ऐं मारिफत जी दौलत बि मिली वेंदी। असांखे खपे त हिन मुबारक महीने में सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फर्माबरदारी खे लाज़िम पकड़ियूं ताकि असांखे अल्लाह ताला जी मुहब्बत ऐं मारिफत मिली सघे। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। यकीनन नाज़रीन, असां जॾहिं पंहिंजे आका रहमत लिल आलमीन हबीब जे फर्मा बरदारी में रहंदासीं, अल्लाह ताला ई फरमायो आहे त मुंहिंजे महबूब मयुते रसूल फ़क़द अता अल्लाह, ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत कंदो उहा मूं अल्लाह जी इताअत आहे। त उन रब्बुल आलमीन जे इन अहकामात जे फरमोदात जी रोशनीअ में असीं जॾहिं हुज़ूर जी इत्तबा कंदासीं त हुज़ूर जी इत्तबा इहा ई आहे पाण करीमन हिन रमज़ान मुबारक में कसरत सां इबादात सां अल्लाह ताला जे दरबार में असां गुनहगारनि जे लाइ दुआऊं घुरंदे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़िंदगी जो मरहले खे हलायो। रोज़ा रखियऊं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखिया। सहर अफ़्तार, सहरी ऐं अफ़्तारी जे हवाले सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी जो हिकिड़ो असांजे लाइ नमूनो आहे। सराख़ा मौजूदु आहे। मोहतरम नौजवान मोहम्मद अमार ॿुघियो। मोहम्मद अमार सरकार जी शान में सुहिणी सनाख़वानी ॿुधायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात मुझे सुने नबी जी, सलात मुझे सुने नबी जी, दुआब आहे दुआब आहे। कठे समूर मलाइकन सां, कठे समूर मलाइकन सां, जपान पढ़ंदो खुदा बि आहे। सलात मुझे सुणे नबीअ जी, दुआ बि आहे दुआ बि आहे। सलात पढ़ंदे ठरे थो सीनो, वञे तो दिल मां कतल थी कीनो। आज़ान खां अॻु जे पढ़ त मुनकिर, आज़ान खां अॻु जे पढ़ त मुनकिर, मुनाफ़िक़न लाइ अज़ाब आहे। सलात मुझे सुणे नबीअ जी, दुआ बि आहे दुआ बि आहे। कठे समूर मलाइकन सां, जपान पढ़ंदो
خدا بوائے مکھن و ماکھیاں میں مزدور کھلوا سو بھی سائیں جے صلات جوا رزق میں برکت خوشادگی دیندو ہزارے نفع بوائے دیندو ہزارے نفع بوائے صلات مجھے سونے نبی جی دعا بوائے دعا بوائے اگر زیارت کرن تو چاہیے بٹھے محمد کریم جی تذکر زیادہ صلات جیسا تذکر زیادہ صلات جیسا تھی زیارت عطا بوائے صلات مجھے سنے نبی جی دعا بوائے دعا بوائے مری بنا شل صلات پڑھ دے عبدالقادر چے معارج میں قبول کریا خدا کی عاجز قبول کریا خدا کی عاجز کندو پیو انتجاب آئے صلات مجھے سنے نبی جی دعا بوائے دعا بوائے سبحان اللہ صلاة مجھے سونے نبی جی دعا بے آہے دعا بے آہے یقیناً درود شریف جی عظمت اللہ تبارک و تعالی پانچی پاک کلام مقدس میں بدھائی ہے عظمت رمضان سیری ٹائم چوتھی سیری یقیناً اجو کو ہی اساں جو پروگرام پانچی پجانی تے پہنچے تھو اساں اوہاں سبئی ہن بابرکت لمحن میں رحمت بھرے رمضان میں رحمتن ساں فیضیاب تھیوں یہی لمحہ وری اساں اوہاں جی زندگی میں اچن اللہ نہ اچن انہی تے پانچے میزبان عاجز رحمت اللہ لاشاری کے اجازت دیندا وری انشاءاللہ تعالی صبحانے نئی سحری پروگرام میں گڈ ہونداسیں تیسی تائیں اللہ نگہبان